सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में चौमासे जी बरसातुनि खां पोइ आयल बोट जी तबाहकारियुनि जो सिलसिलो जारी आहे। टंडो ग़ुलाम हैदर तालके ते ॻोठ अली मोहम्मद चांग, ॻोठ हाजी फरीद चांग, ॻोठ मक़बूल हुसैन पवर समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि बरसात ऐं सिम नाले खे लॻल घारियो बंदि न थियण करे केतिराई ॻोठ पाणी हेठि अची विया। इंतिज़ामिया जी लापरवाही सबबि ॻोठनि मां अञा ताईं बरसाती पाणी बि नेकाल न थी सघियो आहे। इलाइक़े वासी बरसात जे गंदे पाणी सबबि ख़ारिश, मलेरिया, चमड़ी जे ख़तरनाक बीमारियुनि में मुब्तला थी विया आहिनि। हिन सिलसिले में ॻोठाणल वली चांग ॿियनि दाहींदे चयो त बरसाती गंदो पाणी नेकाल न थी सघियो आहे, जंहिं करे हू वॾे अज़ाब में आहिनि। बिरा सिटी, बिरा रोड ऐं भरपासे मां बरसाती पाणी निकाल न थियो। बरसाती पाणी सां भरियल सिम नाले में दरार ॿुॾी फो थियो। कलोई में नओं कोट वटां लॻल LBOD सिम नाले खे लॻल घारो इंतिज़ामिया नाली सबबि 3 ॾींहनि गुज़रण बावजूदि बंदि न थी सघियो। वधीक केतिराई ॻोठ पाणी हेठि अची विया। इलाइक़े वासियुनि पाण मुराद लॾ पलाण शुरू करे छॾी। गढ़ी यासीन शहर में बरसात खां पोइ सफ़ाई सुथराई न थी सघी। शहर गंदगी जे भर चढ़ी वियो। शहर जे क़दीम कब्रिस्तान में गोॾे जेॾो पाणी बीहजी वियो, जंहिं सबबि क़बरूं ग़ाइब थी वियूं। कब्रिस्तान में पाणी बीहण करे शहरी पंहिंजे प्यारनि जे क़बरनि वञण लाइ बि परेशान आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।